नासिन हेडलाइन सवारी चूं ठुलमा ख़बरवाज़ शेयर कंदासीं। ठुल वेझो वेगन जी टक्कर सबब 7 वरियनि जे मासूम निगरी फौत थी वई आहे। बलोच कॉलोनी स्टेशन रोड ते तेज़ रफ़्तार वेगन जी टक्कर सबब 7 वरियनि जी फरीदा राहो फौत थी वई। पुलिस मुजिब ड्राइवर खे गिरफ़्तार करे वेगन में के तहवील में वरितो वियो आहे। ठुल मां इहा ख़बर आवाज़ शेयर कयूं पिया। ठुल वेझो वेगन जी टक्कर सबब 7 वरियनि जी मासूम निगरी फौत थी वई आहे। बलोच कॉलोनी स्टेशन रोड ते तेज़ रफ़्तार वेगन जी टक्कर सबब 7 वरियनि जी फरीदा फौत थी वई। पुलिस मुजिब ड्राइवर खे गिरफ़्तार करे वेगन खे तहवील में वरितो वियो आहे। ठुल मां ख़बर आवाज़ शेयर कयूं पिया। ठुल वेझो वेगन जी टक्कर सबब 7 वरियनि जी मासूम निगरी फौत थी वई आहे। बलोच कॉलोनी स्टेशन रोड ते तेज़ रफ़्तार वेगन जी टक्कर सबब 7 वरियनि जी फरीदा फौत थी वई आहे। पुलिस मुजिब ड्राइवर खे गिरफ़्तार करे वेगन बि तहवील में वरिती वई आहे।